असां शेयर कंदासीं दादूअ मां अल्ह जुड़ियो पहियार ॻोठ में शादीशुदा औरत सितारा पहियार जे मुबैना आपघात वारे मामले जो केस दाख़िल कयो वियो आहे। ख़बर असां शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। नारी जे मुड़िस ख़ालिद चौहानी पारां क़त्ल जो शक ज़ाहिर करण बाद केस दाख़िल कयो वियो आहे। मक़तूला जे मुड़िस जी फरियाद ते नारी जी वेगी मां इरशाद खातून समेत 4 ॼणनि ते केस दाख़िल कयो वियो आहे। जावेद पहियार, कुर्बान, अली गोहर पहियार ऐं इरशाद खातून खे केस में नामज़द कयो वियो आहे। एक भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ में शेयर कंदासीं। दादू वेझो ॻोठ अल्ह जुड़ियो पहियार में परिणियल औरत सितारा पहियार जे आपघात वारे मामले जो केस दाख़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। दादूअ मां दानिश ख़ुश्क असां सां लाइन ते मौजूद आहे। दानिश, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, गुज़रियल ॾींहुं मखदूम बिलावल थाणे जी हद में 22 साल शादीशुदा औरत सितारा शाहणी जो ख़ुदकशी वारे मामले जो केस जेको आहे उहो संदसि जे वेकी मां इरशाद खातून समेत जावेद पहियार, कुर्बान पहियार ऐं अली गौर पहियार समेत 4 ॼणनि मथां नारी जे मुड़िस ख़ालिद शाहणी जी फरियाद ते मखदूम बिलावल थाणे ते दाख़िल कयो वियो आहे। केस में फरियादी ॼाणायो आहे त संदसि ज़ाल जा जेके माइट आहिनि उहे शादी में राज़ी न हुया ऐं उन सबबि जेको आहे सो नारी माइटनि में घुमण वियल हुई। उते उनखे जेको आहे सो बंदूक जो फायर हणी ऐं संदसि माइटनि जेको आहे सो क़तल करे छॾियो आहे। अहिड़ो जेको केस आहे उहो 4 जवाबदारनि मथां मखदूम बिलावल थाणे ते दाख़िल कयो वियो आहे। जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे लाइ छापामार कार्रवाई शुरू कयूं आहिनि, पर आख़िरी इत्तला ते का बि कार्रवाई जेको आहे अमल में न आई आहे।